नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर करियूं था त बुलड़ी शाह करीम भरिसां रोड हादसे जे नतीजे में हिक ई कुटुंब जा 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त टंडो मोहम्मद ख़ान सिजावल रोड ते तेज़ कार मोटरसाइकिल खे टक्कर हयो आहे। मोटरसाइकिल ते सवार ज़ाल मुड़ुस ऐं संदसि 2 ॿार थॾे ते फ़ौत थी विया आहिनि। हादसे जो शिकार ख़ानदान झोल जो रहवासी ॿुधायो पियो वञे। पुलिस कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां बुलड़ी शाह करीम मां SS न्यूज़ जे रिपोर्टर राजा करीम कलोड़ो खां अपडेट मालूम करूं था। जी राजा, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हां ॿुधाईंदो हलां त बुलड़ी शाह करीम भरिसां टंडो मोहम्मद ख़ान टू सिजावल जे मेन रोड ते नुकुजी फार्म स्टाफ वटि मोटरसाइकिल ऐं कार में ज़ोरदार टक्कर थी पियो, जॾहिं त हादसे जे नतीजे में 35 साला फज़लुद्दीन पुटु क़ाइम दीन कुबर, संदसि ज़ाल 32 साला लाल ख़ातून ऐं संदसि 2 नियाणियूं 12 साला शाहिदा, 9 साला नाहिदा, धीअ फज़लुद्दीन कुबर, मासूम नीगर, वहीद कुबर, वलद फज़लुद्दीन कुबर फ़ौत थी विया, जॾहिं त फ़ौतीन ऐं ज़ख़्मियुनि खे रिंद क़ौमी इत्तेहाद सिंध जे नायब सदर ज़ाहिद खान रिंद साथ फलाही तंज़ीम बुलड़ी शाह करीम जे कारकुननि GHQ अस्पताल टंडो मोहम्मद ख़ान पहुचायो, जॾहिं त फ़ौतीन जो तालिक़ जोगशरीफ़ सां ॿुधायो पियो वञे। होॾां कपूर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कार ड्राइवर खे गाॾी समेत पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त फ़ौतीन जे लाश वारसनि जे पोस्टमार्टम न करायो, जॾहिं त समूरा फ़ौती हिक ई घर जा ॿुधाइबा वञनि, जॾहिं त ज़ख़्मी नीगर वहीद कुबर खे हैदराबाद रवानो कयो वियो हो, पर हू ज़ख़्मुनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौतीन जो तइदाद 5 थी वियो आहे। होॾां फ़ौतीन जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे, जॾहिं त अफ़सोसनाक हादसे खां पोइ बुलड़ी शाह करीम ऐं जोगशरीफ़ में सोग वारो माहौल छाइजी वियो आहे। जी।